नाज़िन घोटकी के गज़ाली कॉलेज में बेहतर तालीम से गॾु बेहतर तरबियत के उन्वान हेठि सेमिनार मुनक़द किया वियो। उन हवाले सां ॾिसो था एहसान कलवर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, गज़ाली कॉलेज की इंतज़ामिया पारां बेहतर तालीम से गॾु बेहतर तरबियत के उन्वान से एक सेमिनार मुनक़द किया वियो आहे। सेमिनार में ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन के उस्तादन वॾे अंग में शिरकत कई आहे। हिते मौजूद असीं आयल मेहमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हिन सेमिनार बाबति वधीक छा चवणु आहे। रहमान रहीम। सबसे पहले तो मैं मेहरान टीवी का शुक्रिया अदा करता हूं, और इसके बाद ये है कि आज घोटकी में गज़ाली स्कूल एंड कॉलेज में प्रिंसिपल कन्वेंशन मुनक़िद हुआ। इसका बुनियादी मकसद ये है कि हम कौम के बच्चों को जो तालीम दे रहे हैं, तालीम के साथ साथ ज़रूरी है कि हम कौम के बच्चों की तरबियत भी करें। तो अगर हम तालीम और तरबियत दोनों पे मुनासिब और मौसावी तवज्जो हम देना शुरू कर दें तो पाकिस्तान जिन मुश्किलात का शिकार है और जिन मसाइल के दंदल में फंसा हुआ है, इन मुश्किलात से और इन मसाइल से हमारी कौम के ये जो मुस्तक़बिल है, जो हमारे बच्चे हैं जो तालीम और तरबियत हासिल करेंगे तो ये इन मुश्किलात से हमें निकाल सकती है। ये प्रोग्राम जो बुनियादी मकसद इहो हुयो त टीचर्स आर लीडर्स या टीचर्स आर बिल्डर्स ऑफ द नेशन। नाफे पाकिस्तान नेशनल एसोसिएशन फॉर एजुकेशन इहा चाहे थी त असांजा जेके टीचर्स आहिनि इन्हनि जो मेजर पार्ट होंदो आहे ॿारनि जे फ्यूचर खे मोल्ड करण में। ऐं असां इहो सम्झूं था ऐं नाफे इहो सम्झे थी त जेकॾहिं टीचर जेको आहे पढ़ाइण सां गॾोगॾु ॿार जी तरबियत ते जेको आहे उहो वधीक कंसंट्रेट करे त इहो ॿार अॻिते वञी मुआशरे जे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो। ऐं इहो ॿार अॻिते वञी मुआशरे खे काफ़ी जेको आहे उहो सुठियूं शयूं ॾेई सघे थो। इन जे लाइ अॼु जे जेको आहे हिन सेशन जो मक़सदु हुयो ऐं मरकज़ी जेको नाफ़े जो प्रेसिडेंट आहे उहो उन बि हिन में शिरकत कई त टीचर खे जेको आहे जेके बदिलंदड़ हालात आहिनि ऐं जेको हिकिड़ो मुक़ाबले वारो जेको आहे माहौल आहे उन में टीचर बेहतर किरदार कीअं अदा करे सघे थो, ऐं अॼु जी सॼी डिस्कशन उन ते हुई। थैंक यू। जो प्रोग्राम है वो बहुत बेहतरीन है, क्योंकि ये बच्चों और असातिज़ा की तरबियत के लिए बहुत ज़रूरी हैं। अगर हम असातिज़ा की तरबियत करें, उनके नज़रियात की तरबियत करें तो इंशाअल्लाह ये कौम तरक्की करेगा और ये कौम अपनी पाँव पर खड़े होगी इंशाअल्लाह। अहिड़िन क़िस्म जे प्रोग्रामनि सां असांजे मुआशरे में जेकी हक़ीक़ी तब्दीली आहे उन तब्दीली जे अचण जा तमामु घणा इम्कान रोशन थी सघनि था। अॼु ही प्रोग्राम जो नाफ़े के प्लेटफॉर्म तां ही मुनक़िद किया वियो गज़ाली हायर सेकेंडरी स्कूल में, जंहिंजो मक़सदु इहो हो त जेको मुआशरो उस्ताद ऐं पेरेंट जो जेको ॿारनि जी तालीम सां गॾोगॾु जेको तरबियत में किरदारु आहे उन किरदार ते रोशनी विधी वई। ऐं साईं हिदायतुल्लाह साहब जे तरफ़ां इहो असांखे ॿुधायो त उन्हनि जेको प्लेटफॉर्म 3 साल अॻु में ठहियो आहे ऐं हुनजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त ॿारनि जी तालीम सां गॾोगॾु जेके इख़लाक़ियात आहे या जेके मज़हबी दर्स आहे या जेके क़ुरान मजीद जेके तालीमात आहिनि उन मुताबिक़ ॿार खे रोशनास कयो वञे त मुआशरे में हक़ीक़ी तब्दीली अची सघे थी। जा प्रोग्राम उस्तादनि जे लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि ताकि उस्ताद हिकिड़े मुस्तक़बिल जे मेंबरनि खे तयारु कंदो आहे ऐं उस्ताद जो हिकु अहम रोल हूंदो आहे। जेकॾहिं उस्ताद खे अहिड़ी क़िस्म जी नॉलेज मिलंदी ऐं उस्ताद ॿारनि जी तरबियत कंदा त असांजो मुस्तक़बिल जो जेको जनरेशन ईंदी उहो सुठे नमूने सां क़ौम जी ऐं मुल्क जी ऐं आवाम जी ख़िदमत करे सघंदा। इन जे करे ही जेको आहे सो तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो। इस इदारे के वाइस प्रिंसिपल आशिक भाई और इल्म व अमल की शम्मा रोशन करने वाले लीडर्स असाज़ा और इन इल्म व अमल के सिपाहियों की तरफ से गुलामों नाफे के हवाले से कुछ अर्सा पहले टीचर्स ने शिरकत की और इसी तरह के प्रोग्राम नाफे मकसद इस चीज़ से कि उन्होंने